जबरी गुमशुदगी खिलाफ दरख्वास्तुनि से सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी बेंच सीधी रीत ॿुधणी कई। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त असां पार्लियामेंट के हुकुम नथा ॾेई सघूं त कानून साज़ी करियो। हर इदारे के पंहिंजी हदुनि में रहण घुर्जे। सुभाणे अव्हां ई तनक़ीद कंदव त असां पार्लियामेंट के कानून साज़ी जो हुकुम ॾिनो। असां सम्झूं था त मिसिंग पर्सन्स अहम मसलो आहे, उन करे ॿुधणी मुक़रर कई। ईअं लॻी रहियो आहे ॼण अव्हां जो को ज़ाती मसलो हुजे। केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। इलेक्शन एक्ट खां पोइ ताहयात नाअहली जो फ़ैसिलो बरक़रार रहंदो या न, सुप्रीम कोर्ट 7 रुकनी बेंच अॼु केस ॿुधंदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में लार्जर बेंच केस जी ॿुधणी कंदी। बेंच में जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस यही आफरीदी, जस्टिस अमीनुद्दीन खान, जस्टिस जमाल खान मंदोखेल, जस्टिस मोहम्मद अली मज़हर ऐं जस्टिस मुसरत हलाली शामिल। नाअहली 62(1)(f) बदिरां इलेक्शन एक्ट तहत करार ॾिनी वञे त नवाज़ शरीफ ऐं जहांगीर तरीन चूंड विहण जे अहल थी वेंदा। पीडीएम हुकूमत में पार्लियामेंट इलेक्शन एक्ट मंज़ूर करे नाअहली खां वधीक मुद्दो 5 साल मुक़रर कयो हो। पेशावर हाईकोर्ट तहरीक इंसाफ जे इंट्रा पार्टी इलेक्शन में चूंड निशान बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जस्टिस एजाज़ खान रिमार्क्स ॾिना त हिन केस में असां फ़ैसिलो नथा करे सघूं। केस 9 जनवरी ते डिवीज़न बेंच लाइ लॻल आहे। इलेक्शन कमीशन जे वकील चयो त को फ़ैसिलो न ॾिनो वञे, पर रुगो मुअतली जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। अदालत दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। पीटीआई उम्मीदवारनि जा नामज़दगी काग़ज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपीलुनि ते ॿुधणी। इस्लामाबाद हाईकोर्ट जे जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर अपीलुनि ते ॿुधणी कई। अदालत अपीलनि ते इलेक्शन कमीशन खां सुभाणे ताईं जवाब तलब करे वरितो। पीटीआई जा उम्मीदवार ऐं दरख़्वास्त गुज़ार अदालत आॾो पेश थिया। इलेक्शन ट्रिब्यूनल में नामज़दगी काग़ज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपीलनि जी तकड़ी ॿुधणी वारो मामिलो। पीटीआई, पीपी, एएनपी ऐं ॿियनि उम्मीदवारनि जी अपीलनि जी फ़ौरी ॿुधणी जी ज़बानी इस्तदा। तकड़ी ॿुधणी लाइ ज़बानी इस्तदा बदिरां फ़ौरी ॿुधणी जी बाक़ाइदा दरख़्वास्त दाख़िल कई वञे। इलेक्शन ट्रिब्यूनल जी हिदायत। मुस्लिम लीग नून जे क़ाइद ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जा NA 163 नामज़दगी काग़ज़नि जी मंज़ूरी ख़िलाफ़ इलेक्शन ट्रिब्यूनल में दाख़िल अपील ते एतिराज़ लॻाए विया। एपलेट कोर्ट ब्रांच एतिराज़ लॻाईंदे चयो आहे त अपील सां गॾु रिटर्निंग ऑफिसरनि जे फ़ैसिले जी तस्दीक़ थियल कापी लॻल नाहे। अपील कंदड़ इस्तदा कई आहे त नवाज़ शरीफ जा नामज़दगी काग़ज़ रद्द करे नाअहल करार ॾिनो वञे। सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर में कोहड़े सबबि बिजली जो निज़ाम मुतासिर। सेप्को जा 250 खां वधीक फीडर स्ट्रिप थी विया। मुतासिर थियल ज़िलनि में सखर, शिकारपुर, लाड़काणे ऐं घोटकी शामिल। इंतज़ामिया मौजब फीडर्स जी बहाली जो कमु उस निकिरण ऐं कोहीड़ो ख़त्म थियण खां पोइ शुरू कयो वेंदो। पेशावर जे थाणे रेगी मॉडल जी हद में पुलिस चौकी ते दहशतगर्दनि जे हमले जी कोशिश नाकाम। पुलिस अमलदारनि जो चवणु आहे त वक़्त से जवाबी कार्रवाई सबबि 8 खां वधीक दहशतगर्द फरार थी विया। SSP ऑपरेशंस जो चवणु आहे त जुमा खान खोड़ वेझो दहशतगर्दनि हमले जी तयारी कई हुई, जंहिंखे नाकाम बणायो वियो।